أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم شكرا يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, अॼु हिकिड़े ग्रुप में हिकु वीडियो आई जेका हींअर अक्सर सोशल मीडिया ते हले बि थी। त हिकिड़ो मौलवी आहे, बिदअती मुशरिक मौलवी, जेको चवे थो मुवहिदीननि खे जेके क़ुर ऐं सुन्नत जी दावत ॾियनि था, जेको शिरक ऐं बिदअत जो रद्द था कनि, उन्हनि खे बि थो चवे त तव्हां क़ुर पढ़ी पढ़ी माण्हुनि खे मुशरिक बनाए छॾियो ऐं असांजे बाबनि दोहल वॼाए वॼाए माण्हुनि खे मोमिन बनाए छॾियो। दरबारां ते शिरक होंदा है। मौलवी रबे काबा दी कसम है, तू ते कुरान पढ़ पढ़ के नबी दी उम्मत नु मुशरक बनाई जाना है, नबी दी उम्मत नु बिदती बनाई जाना है। तेरे कुरान पढ़न जिन्ना सवाद नहीं जिन्ना साडे बाबियां दियां सरंगियां च सवाद है। तू कुरान पढ़ के मोमिना नु मुशरक बनाई जाना है, साडे बाबे ढोलकियां बजा के मोमन बनाई जांदे। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, इहो त असां काफ़ी अरसे खां ॿुधंदा था अचूं त बिदअती ऐं मुशरिक जेके मौलवी आहिनि उहे माण्हुनि खे मना कंदा आहिनि त क़ुर तर्जुमे सां न पढ़जो, गुमराह थींदो। ऐं इहो न सिर्फ़ अॼु जे मुशरिकनि जो रवैयो आहे, बल्कि अॼु खां 1400 साल अॻु में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि जेके मुशरिक हुया, उन्हनि जो बि अक़ीदो इहो ई हुयो। उहे बि पंहिंजनि सरदारनि खे, पंहिंजनि औलादनि खे, पंहिंजनि नौजवाननि खे झलींदा हुआ त जॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर पढ़े त क़ुर न ॿुधजो, पंहिंजनि कननि में आङुरियूं हणी छॾिजो। छो जो क़ुर में अल्लाह ताला उहा तासीर विधी आहे, उहो हिदायत जो उहो नूर विधो आहे, जेको ॿुधे पियो त पत्थर दिलूं बि नरम थियूं पियूं वञनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, अल्लाह ताला क़ुर शरीफ में फरमाए थो, लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। हिन क़ुर खे अगरि मां जबल ते बि नाज़िल कयां हा त तूं हुनखे अल्लाह जे ख़ौफ़ सां रेज़ा रेज़ा थींदे ॾिसी हा। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, त जेके मुशरिकीन मक्का हा, उन्हनि जी ज़बान में ई अल्लाह ताला क़ुर खे नाज़िल कयो, अरबी ज़बान में, त हू अरबी खे सम्झनि पिया। त जेको ॿुधे पियो क़ुर खे त उनजी दिलि नरम पई थिए, अल्लाह ताला उन्हनि खे हिदायत पियो ॾे। पोइ हू माण्हुनि खे पहिरियां त मना कयो। अल्लाह ताला क़ुर शरीफ में सूरत हामीम सजदा आयत नंबर 26 में फरमाए थो, वक़ाल الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن। ऐं काफ़िरनि चयो त क़ुर खे न ॿुधजो, वल्गौ फीह, बल्कि जॾहिं क़ुर पढ़ियो वञे त तव्हां हुल कयो, शोर कयो, शराबा कयो, जीअं क़ुर जो आवाज़ तव्हांजे कननि ते न पोए, लअल्लकुम तग़लिबून, पोइ मतां तव्हां कामयाब थियो। बाक़ी जंहिं क़ुर ॿुधो, सम्झ वियो असांजे हथनि मां, सम्झ हिदायत जे रस्ते में हलियो वियो, पोइ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुबदार थी वेंदो। तॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नऊज़ बिल्लाह जादूगर जो बहतान आयो। त जेको मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आवाज़ खे ॿुधे थो, उहो उन जो थी थो वञे, ऐं इहो जादू जो कमाल आहे हुननि जे ज़हन जे मुताबिक़। पर इहो जादू जो कमाल न हो, इहो अल्लाह जे कलाम जो कमाल हो। जेको अल्लाह जे कलाम खे ॿुधे पियो, उहो
अल्लाह जे महबूब जो हुबदार थी पियो वञे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, कुफारनि त इहो चयो त जॾहिं क़ुर पढ़ियो वञे त क़ुर खे न ॿुधिजो। उन दौर जा मुशरिक साॻी ॻाल्हि पिया कनि, अॼु दौर जा बि मुशरिक इहा ॻाल्हि था कनि त अहले हदीस वारनि ॾे न वञिजो, इन्हनि वटि जेको वियो उहो उन्हनि जो ई थी वियो। छो जो अहले हदीसनि जी बि उहा ई दावत आहे जेके काइनात जे इमाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत आहे। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि क़ुर ॾे अल्लाह जे ॿारनि खे सॾे पियो। अॼु जो अहले हदीस बि क़ुर ऐं सुन्नत ॾे सॾे थो। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो, وَإِذَا قُرِئَ الْقُرْآنُ فَاسْتَمِعُوا لَهُ وَأَنصِتُوا لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ। अल्लाह से फरमाए थो, जॾहिं क़ुर पढ़ियो वञे त क़ुर खे गौर सां ॿुधो त मन तव्हां ते अल्लाह ताला रहमत करे। अफ़सोस आहे इन्हनि माण्हुनि ते जेके माण्हुनि खे झलिन था, चवंदा त क़ुर खे न ॿुधो, क़ुर ॿुधंदो त गुमराह थींदो। हालांकि अल्लाह ताला सूरत फातिहा खां पोइ, क़ुर जे इफ्तिताह खां पोइ जेको पहिरीं सूरत जी मुंड आहे उन में अल्लाह ताला फरमाए थो त अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह। अलिफ लाम मीम ही उहो किताब आहे जंहिंमें को शक न आहे। हुदन लिल मुत्तक़ीन, ही हिदायत आहे कंहिंजे लाइ? परहेज़गारनि जे लाइ। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, ही ज़ालिम माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि, माण्हुनि खे चवंदा आहिनि त अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो त अल्लाह ताला हिन क़ुर जे ज़रिए घणनि खे हिदायत थो करे ऐं क़ुर जे ज़रिए घणनि खे अल्लाह ताला गुमराह थो करे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो, इन हादल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम वयुबश्शिरुल मुमिनीन अल्लज़ीना यअमलूना अस्सालिहाति अन्न लहुम अजरन कबीरा। अल्लाह ताला फरमाए थो, हे क़ुरआन पाक त सिरातुल मुस्तक़ीम जी हिदायत माण्हुनि खे ॾे थो ऐं मोमिननि खे बशारतूं थो ॾे। कहिड़नि मोमिननि खे? जेके नेक अमल कनि वेठा, उन्हनि खे बशारतूं ई क़ुर थो ॾे त तव्हांजे लाइ तव्हांजे रब पाक जे पार वॾियूं वॾियूं नेमतूं आहिनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला त फरमाए थो त ही क़ुर हिदायत आहे, ही क़ुर सिरातुल मुस्तक़ीम आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अफ़सोस आहे उन्हनि माण्हुनि ते जेको क़ुर जे बारे में इहे अल्फाज़ इस्तेमालु कनि, चवनि था त ही क़ुर जेको आहे उहो गुमराह थो करे, इन खे न पढ़िजो। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो, ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितशक़ा। ताहा, ए मुंहिंजो महबूब, मूं तो ते क़ुर इन लाइ नाज़िल न कयो आहे त तूं तंग थी, तूं तकलीफ़ में अची, न इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा। हे क़ुर त नसीहत आहे उन्हनि जे लाइ जेके रब्बिल आलमीन खां डिॼनि था। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, क़ुर त हिदायत आहे, क़ुर सिरातुल मुस्तक़ीम जो दर्स थो ॾे। जिन्हनि क़ुर खे छॾे ॾिनो, जिन्हनि क़ुर में गौर व फिक्र न कयो, जिन्हनि क़ुर खे अमल क़ुर ते न कयो, उन्हनि ते त काइनात जे लाइ रहमतुल लिल आलमीन जेको थी आयो आहे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंमें मुसलमान मोमिननि खे क़यामत जे ॾिहाड़े सिफारिश जी, शफ़ाअत जी उमेद आहे त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी शफ़ाअत कंदो। त उहो पैगंबर, उहो महबूब पैगंबर जेको पंहिंजे उम्मत जे लाइ हरीस हो, राति ॾींहुं उम्मत जे लाइ रोअंदो हुयो ऐं क़यामत जे ॾिहाड़े बि अल्लाह ताला जे अॻियां रोअंदे शफ़ाअत कंदो। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो त क़यामत जे ॾिहाड़े जिन्हनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी न कई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी न कई, त अल्लाह फरमाए थो
ويوم يعض الظالم على يديه يقول يا ليتني اتخذت مع الرسول سبيلا. क़यामत जे ॾिहाड़े उहो ज़ालिम उहे गुनहगार पंहिंजा हथ चॿाड़े चॿाड़े ऐं पोइ चवंदा है काश असां पैगंबर जी पैरवी कयूं हा। या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला। वो चवंदो है अफ़सोस है काश जो अॼु मां फलाणे खे पंहिंजो दोस्त न बनाया हा। अॼु माण्हुनि खे चवंदा न क़ुर ते अचो, ही क़ुर ॿुधो, असां तव्हांखे क़ुर हदीस जी दावत था ॾियूं, ॿिए कंहिंजी नथा ॾियूं, न कंहिं पीर जी, कंहिं मुर्शिद जी, कंहिं साईं जी, कंहिं मुल्ले जी, कंहिं मौलवी जी, कंहिं इमाम जी तव्हांखे दावत नथा ॾियूं, बल्कि असां तव्हांखे चऊं था ही खुल्लम खुला क़ुर थियो ऐं खुल्लम खुला सही हदीस अथव। क़ुर ऐं हदीस जी फर्मा बरदारी कयो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी कयो। पर ही चवंदा न असांजो मौलवी, असांजो साईं, असांजो मुर्शिद पर क़यामत जे ॾिहाड़े चवंदो या वैलता लैतनी लम अत्तखिज़ु फुलानन खलीला। है काश मां फलाणे खे दोस्त न, पोइ फलाणे में सभु अची विया, पीर अची विया, मुर्शिद अची विया, साईं अची विया, सभु अची विया। पोइ छा चवंदो लक़द अबल्लनी अन ज़िक्र बअद इज़ जाअनी। इन माण्हू मूंखे नसीहत खां, सिधे रस्ते खां गुमराह करे छॾियो जॾहिं इहो ज़िक्र, इहो नसीहत मूं ताईं पहुतो बि हो। वकान शैतानु लिल इंसान ख़दूला। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, तो हू पछताईंदो, पछताओ त पंहिंजी जाइ ते अथसि, पर अॻिते अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े माण्हू ते, अहिड़े शख़्स ते दाही थींदो जिन्हनि क़ुर खे छॾे ॾिनो, क़ुर में गौर फिक्र न कयो। अल्लाह ताला फरमाए थो वक़ाल रसूल या रब्बी इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा ख़ालिक ऐं मालिक, मुंहिंजी क़ौम हिन क़ुर खे पुठी भर विसारे छॾियो, उछलाए छॾियो या उन ते अमल न कयो। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अफ़सोस आहे जो साथी इहे इंसान, इहे असांजा पाण खे मुसलमान सदराइण वारा, इहे चवनि था त क़ुर न ॿुधो, क़ुर न पढ़ो, क़ुर जे ज़रिए माण्हू गुमराह थींदा आहिनि। हाणे कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, तक़रीबन 3-4 ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे, जो हिकिड़े दोस्त मूंखे फ़ोन कयो आहे, त उन चयो आहे त साईं हिकिड़ो दोस्त वेठो आहे हिते, उहो कंहिं दिलबर साईं जो मुरीद आहे, त उहो चए थो त असांजा साईं वारा चवंदा त क़ुर खे न पढ़ो, क़ुर जे ज़रिए अल्लाह घणनि खे हिदायत थो ॾे ऐं घणनि खे गुमराह करे थो छॾे। मां चयो अल्लाह ताला तव्हांखे हिदायत ॾे। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में जेको फरमायो आहे त क़ुर हिदायत आहे, क़ुर सिधो रस्तो ॾेखारे थो, ऐं अगरि हिन क़ुर में कंहिंजे लाइ गुमराही आहे त उहे केरु आहिनि, कहिड़ा आहिनि जिन्हनि खे हिन क़ुर जे ज़रिए अल्लाह ताला गुमराह थो करे। उहे माण्हू आहिनि जेके क़ुर खे ॿुधनि बि सही ऐं पोइ क़ुर ते अमल न कनि, बल्कि अञा हू वधी वञनि, बल्कि माना क़ुर जे आयत खे पंहिंजे ख़िलाफ़ ॿुधनि त पाण खे तब्दील न कनि, बल्कि इहो कोशिश कनि त छल इहो क़ुर बदिलजी वञे, छो त उन्हनि खे ख़बर आहे त इहो क़ुर असांजे हाणे ख़िलाफ़ आहे। त उन दौर में बि जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेके कुफ़ार आहे, उन्हनि क़ुर खे ॾिठो, मञियो त क़ुर हक़ आहे ऐं अल्लाह जे तरफ़ां नाज़िल, पर हुननि जी मर्ज़ी जे मुताबिक़ नाज़िल न थियो। त पोइ छा चयूं, सूरतुल अनफाल आयत नंबर 32 में अल्लाह फरमाए थो, हुननि छा चयो, वइज़ क़ालू अल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ु मिन इंदिक फअम्तिर अलैना हिजारतन मिनस समाए औ इतना बिअज़ाबिन अलीम। ही क़ुर शरीफ़ सूरतुल अनफाल आयत नंबर 32। दोस्तो वञी पढ़ो त ज़ालिमनि छा चयो, चयो ए अल्लाह अगरि ही क़ुर ही तुंहिंजे तरफ़ां ही क़ुर नाज़िल थियल आहे त पोइ असां ते आसमाननि खां पत्थर वरसा या त पोइ असांखे दर्दनाक अज़ाब ॾेई छॾ। असांखे हे क़ुर न खपे, छो त हुननि जी मर्ज़ी जे मुताबिक़ आहे। जीअं हू चाहिनि था
त ओड़े नमूने सां क़ुर नाज़िल न थियो आहे। हू पंहिंजी मर्ज़ी ते चाहिनि था त ओड़े जेके उन जे करे हुन क़ुर खे ई तस्लीम नथा कनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला हिन क़ुर खे इंसान ज़ात जे लाइ हिदायत नाज़िल कयो आहे ऐं शिफ़ा नाज़िल कयो आहे। ऐं जेको हिन जी पैरवी ते हलंदो, हिन जे अहकामनि ते हलंदो, त उन जे लाइ अल्लाह ताला शिफ़ा हिदायत नूर करे छॾियो आहे। ऐं जेको हिन जी मुखालफ़त कंदो उन खे ई खसारो आहे। त अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो, सूरत बनी इसराइल आयत नंबर 81 ऐं 82 में, वक़ुल जाअल हक़्क़ु व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। ए मुंहिंजा महबूब तूं चओ हक़ अची वियो, बातिल भॼी वियो ऐं बातिल जो कम ई भॼण आहे। अॼु जे मुआशिरे में असां ॾिसूं था इहे माण्हू छो था भॼनि? जे अगरि हक़ ते आहिनि त पोइ छो था चवनि त इन्हनि वटि वञो ई न, आले हदीसनि वारनि वटि वञो ई न, हिन जी ॻाल्हि ॿुधो ई न, इन्हनि सां वेहो ई न। छो त इहे बातिल आहिनि ऐं बातिल जो कमु आहे भॼण। हक़ भॼंदो न आहे, हक़ हमेशह निर्वार थींदो आहे, बातिल भॼंदो आहे। पोइ अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में अॻिते फरमाए थो, पहिरियों अल्लाह फरमाए त हक़ अची वियो, बातिल भॼी वियो ऐं बातिल जो कम ई भॼण आहे। पोइ अल्लाह ताला अॻिते वज़ाहत थो करे, अल्लाह फरमाए थो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुन लिल मुमिनीन। अल्लाह फरमाए थो हे क़ुर मूं नाज़िल कयो आहे जेको शिफ़ा आहे, रहमत आहे, कंहिंजे लाइ? मुमिनीन लाइ। वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा, ऐं ज़ालिमनि जे लाइ हिन में सवाइ खसारे जे ॿियो कुझु बि न आहे। क़ुर शरीफ़ में इलाही जाइनि ते अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह काफ़िरनि खे हिदायत नथो ॾे, अल्लाह ज़ालिमनि खे हिदायत नथो ॾे, अल्लाह फासिकनि खे हिदायत नथो ॾे। त हिन क़ुर में बि मोमिननि जे लाइ हिदायत आहे। छो? मोमिन जॾहिं बि क़ुर पढ़नि था, जेको क़ुर आयो उन खे ॿुधूं, उन खे मञूं, उन खे अखियुनि ते रखे छॾियूं त उहो ऐं चवंदा समिअना व अताअना, ॿुधोसीं मञोसीं। छो त हीअ क़ुर के इंसान जी तरफ़ां न आहे, काइनात जे ख़ालिक ऐं मालिक जे तरफ़ां आहे। जॾहिं ख़ालिक ऐं मालिक हुकुम करे त पोइ समिअना या अताअना चवण वारा हिदायत ते हली था वञनि। बाक़ी ही उन्हनि जे लाइ खसारो आहे जेके जिन्हनि जे अॻियां, जीअं अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो त उन्हनि खे जॾहिं चयो थो वञे त क़ुर ॾे अचो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे अचो, त पोइ चवंदा न असांजे लाइ अब्बा ॾाॾनि जो दीन, असांजे अब्बनि ॾाॾनि जो दीन। सो मुंहिंजा भाइरो, इहो बि इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांखे वज़ाहत सां क़ुर जी आयत ऐं आयत जो नंबर तव्हांखे ॿुधाइण असांजो कमु। वरी तव्हांखे अल्लाह ताला शल हिदायत ॾे त वञी पाण चेक कयो त क़ुर में ईअं आहे, अल्लाह तव्हांखे ईअं चवे थो या न। त अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो उन्हनि मुशरिकनि जे बारे में, उन्हनि काफ़िरनि जे बारे में, ऐं अॼु जे मुशरिकनि जो बि साॻियो मिसाल आहे। साॻियो जेको उन दौर जो, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हुया, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त कंदा हुया, दुश्मनी कंदा हुया, साॻी ॻाल्हि हिननि जी बि साॻी ॻाल्हि। हुननि खे छा चयो वेंदो? अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में सूरत अल माइदा आयत नंबर 104, सूरत अल माइदा आयत नंबर 104 अल्लाह ताला फरमाए थो वइज़ा क़ील लहुम तआलौ इला मा अनज़ल अल्लाहु व इला रसूल क़ालू हस्बुना मा वजदना अलैहि आबाना। अल्लाह फरमाए थो जॾहिं हुननि खे चयो थो वञे अचो अल्लाह ॾे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे, त हू जवाब छा था ॾियनि? असांजे लाइ त उहो ई खोड़ आहे जेते असां पंहिंजनि अब्बनि ॾाॾनि खे ॾिठो आहे। पोइ वरी अल्लाह जवाब थो ॾे अवलौ कान आबाउहुम ला यअलमून शैअन वला यहतदून। चाहे पोइ उन्हनि जा अब्बा ॾाॾा कुझु ॼाणीनि बि कोन, हिदायत ते बि न हुजनि। हिन दौर में बि जंहिंजा असांजा साथियुनि खां पुछा कंदे त चवंदा बाबा असांजा अब्बा ॾाॾा जीअं कंदा हुआ ईअं ई असांजे लाइ सही। पुछा करी त ॿ वारो तो वारो पीउ भला हाफ़िज़ हो छा? हाफ़िज़ त कोन हो। भला तो वारो पीउ आलिम हुयो, मुफ़सिर हो, मुहद्दिस हो, छा हो जो तुंहिंजे लाइ उहो सही आहे जेको तुंहिंजो पीउ पियो करे? त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हींअर उहो जहान जेको हुन दौर में अल्लाह फरमाए थो अवलौ कान आबाउहुम ला यअलमून शैअन वला यहतदून। चाहे हुननि जे अबनि ॾाॾनि खे को इल्म बि कोन हो, हिदायत ते बि कोन आहे, पर चवंदा हलंदासीं अबनि ॾाॾनि जी ॻाल्हि ते। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला अहिड़नि मुलनि ऐं मौलवियुनि खे
हिदायत अता फरमाए। ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अहिड़नि जे शर खां बचाए जेके क़ुर ऐं हदीस में यानी शौक़ु नथा रखनि ऐं माण्हुनि खे उन्हनि खां परे करण जी पूरी कोशिशि था कनि। ऐं अल्लाह ताला अहिड़नि जे शर खां असांखे महफ़ूज़ फरमाए। ऐं असां पंहिंजनि दोस्तनि खे चवंदासीं त क़ुर ऐं हदीस जो पाण मुतालो कयो, पाण गौर फ़िक्र कयो ऐं अहिड़नि माण्हुनि खां बचो, अहिड़नि माण्हुनि खां बचो जेके क़ुर ऐं हदीस खां तव्हांखे परे करण जी कोशिशि कनि ऐं पंहिंजनि किताबनि पंहिंजनि लिखतनि जी ॻाल्हियूं करे ऐं तव्हांखे ॿुधाईंदा त फलाणे साईं चयो, फलाणे बुज़ुर्ग चयो, ऐं अहिड़े अंदाज़ में तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदा जो तव्हां सोचींदो त यार हीउ क़ुर थो पढ़े। मां हाणे फेसबुक ते ऐं व्हाट्सएप ते काफ़ी दोस्तनि असांजे मोकिलिया आहिनि। असां ॾिठा आहिनि त अहिड़ा ज़ालिम माण्हू जेके अरबी जा अखर लिखी ऐं हेठि तर्जुमो करे छॾींदा, माण्हुनि जे लिखे क़ुर लिखियो पियो आहे, पर हालांकि उहो क़ुर कोन्हे को, सिर्फ़ु अरबी जा लफ़्ज़ लिखिया अथनि, पंहिंजे तरफ़ां लिखिया अथनि। ऐं मां हिकिड़े चकर हिकिड़े दोस्त वटि वियुसि त उन वटि टेलीविज़न रखियल हुई, दुकानदार हो, मां पंहिंजे कंहिं कमे कारे वियुसि त हुन छा कयो, जॾहिं मां ॾिठई त मौली साहिबु आयो आहे त हूअं त फिल्म ऐं गाना पिया हलनि से या ख़बरूं पिया हलनि से या कुझु ॿियो पियो हलेसि, पर मां जो वियुसि हुन एतिरा मन वरी इस्लामी चैनल ॾिनो, वरी इस्लामी चैनल अहिड़ो ॾिनई जो हू शिरक ऐं बिदअत पिया फैलाइनि। मां चयो इन खां भलो हो त तूं गाना ॿुधी आहे, कम से कम गाना त पोइ बि अलाह ताला मन बख़्श करई या सज़ा ॾेई ॾेई पोइ बि आज़ादु थी हा, जहन्नम मां निकिरी हा। हीउ त अहिड़ो दर्स तोखे था ॾियनि शिरक जो जंहिंजी माफ़ी ई कान्हे का। सो अहिड़ी हालत त मां उन मौलवी खे ॾिठो, हू हाणे छा पियो करे ज़ालिम, जो ॿुधाए पियो नऊज़ बिल्लाह साईं अब्दुल कादिर जीलानी ॾे मनसूब पियो करे कूड़ा किसा मनसूब पियो करे ऐं करे पियो अरबी में, करे पियो अरबी में, त जीअं माण्हू सोचनि त ही क़ुर थो पढ़े, जीअं माण्हू सोचनि त ही क़ुर थो पढ़े, पर हालांकि हू क़ुर तो कोन थो पियो पढ़े। उहा त मूंखे ख़बर हुई त हीउ त सिर्फ़ु किसो पियो ॿुधाए, पर ॿुधाए पियो अरबी में, माण्हुनि जे लिखे त क़ुर पियो ॿुधाए। साईं अब्दुल कादिर जीलानी जेके असांजे मुल्क में बादशाह पीर चवंदा आहिनि, उहो मोहिद माण्हू हो, अलाह ताला उनखे जन्नतुल फिरदौस में जायूं अता फरमाए। उहो मोहिद माण्हू हो, मोमिन माण्हू हो, पर हाणे उन जे नाले सां हिते माण्हू अॼुकल्ह दुकानदारी पिया था हलाइनि, त हू ज़ालिम छा पियो करे त किसा ॿुधाए पियो साईं अब्दुल कादिर जीलानी जो, पर साईं अब्दुल कादिर जीलानी अल्लाह जो नेक बानो त आहे, पर उनजो ज़िक्र क़ुर में त कोन्हे को, उनजो ज़िक्र हदीसनि में त कोन्हे को, हू बाद जो हिकु अल्लाह जो नेक बानो हो, पर हू ज़ालिम मौलवी अहिड़े नमूने सां बयानु पियो करे अरबीअ में त जो को ॿुधंदड़ हुजे उहो सोचे त साईं अब्दुल कादिर जीलानी जो ज़िक्र क़ुर में मौजूदु आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अहिड़ा ज़ालिम अॼु खां न बल्कि शुरू खां वठी आहिनि, जिन्हनि तौरेत खे मटाए छॾियो, इंजील खे मटाए छॾियो, गुज़रियल किताबनि खे मटाए छॾियो, ऐं अगरि अल्लाह ताला क़ुर पाक जो ज़िमो न खणे हा त ही ज़ालिम बि वॾा वस कनि हा क़ुर खे तब्दील कयो वञे, पर अल्लाह ताला क़ुर जो ज़िमो खयो आहे, क़ुर खे मटाए न सघंदा। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में सूरत आल इमरान आयत नंबर 78 में फरमाए थो, वइन्न मिनहुम लफरीक़न यलवून अलसिनतहुम बिलकिताब लितहसबूहु मिनल किताब वमा हुवा मिनल किताब वयक़ूलून हुवा मिन इंदिल्लाह वमा हुवा मिन इंदिल्लाह वयक़ूलून अला अल्लाहिल कज़िब वहुम यअलमून। ये कुरान जी आयत खे तव्हां पढ़ी त ॾिसो न, सूरत आल इमरान आयत नंबर 78 में अल्लाह फरमाए थो त के अहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि पंहिंजनि ज़बाननि खे ईअं माना फेराईंदा आहिनि या अहिड़े अंदाज़ सां ॻाल्हाईंदा आहिनि जो तव्हां सोचो त ही को क़ुर थो पढ़े। वमा हुआ मिनल किताब, हालांकि हू क़ुर कोन थो पढ़े, किताब कोन थो पढ़े। वयक़ूलून हुआ मिन इंदिल्लाह, ऐं हू तव्हांखे चवंदा त हीअ अलाह जे तरफ़ां ही ॻाल्हि अथव, वो अल्लाह वरी जवाब थो ॾे वमा हुआ मिन इंदिल्लाह, हालांकि उहा ॻाल्हि अल्लाह जी आहे कान। वयक़ूलून अला अल्लाहिल कज़िब वहुम यअलमून, वो अल्लाह ते कूड़ हणंदा आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर बि आहे त असां कूड़ था हणूं। अल्लाहु अकबर, अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह। सो अॼु जा माण्हू, अॼु जा असां जेके बिदअती मुशरिक मौलवी ॾिठा आहिनि, बिल्कुलु
उन नक्शे कदम ते हलन था जेके गुज़रियल दौर जा मुशरिक ऐं काफ़िर हुया। साॻी ॻाल्हि, उन्हनि खे सॼी ख़बर आहे त कूड़ था हणूं, पर सिर्फ़ पंहिंजे पेट लाइ कूड़ पिया था हणनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अहिड़ा माण्हू जेके पंहिंजे पेट जे ख़ातिर कूड़ हणंदा आहिनि ऐं माण्हुनि खां हक़ लिकाईंदा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे बारे में क़ुर शरीफ़ में सूरत अल-बक़रा आयत नंबर 174 में अल्लाह फरमाए थो, इन्नल्लज़ीन यक्तुमून मा अंज़लल्लाहु मिनल किताबि व यश्तरून बिही समनन क़लीला, जेके अल्लाह ताला जे नाज़िल करदा हक़ खे, किताब खे, क़ुरान खे लिकाइनि था, छा लाइ? व यश्तरून बिही समनन क़लीला, ऐं उन जे एवज़ थोरो मुल्ह वठंदा आहिनि, पेट पारींदा आहिनि। उलाइक मा याकुलून फी बुतूनिहिम इल्ला अन्नार, ये पंहिंजे पेट में सवाइ जहन्नम जी बाह के ॿियो कुझु कोन था खाइनि। वला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामति वला युज़क्कीहिम, इन्हनि सां क़यामत जे ॾियारे अल्लाह कोन ॻाल्हाईंदो, न कि इन्हनि खे माफ़ कंदो, गुनाह इन्हनि जा माफ़ न कंदो। वलहुम अज़ाबुन अलीम, इन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। उलाइक अल्लज़ीन इश्तरऊ अद-दलालत बिल-हुदा, इहे उहे ज़ालिम माण्हू आहिनि जिन्हनि गुमराही वरिती आहे हिदायत ॾेई, वल अज़ाब बिल मग़फ़िरा, ऐं अज़ाब ख़रीद करे वरितो अथनि मग़फ़िरत बख़्शिश ॾेई। फमा अस्बरहुम अलन नार, पोइ हाणे ही जहन्नम जी बाह ते सब्र कनि त छा, न कनि त छा। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहे मौलवी, इहे ज़ालिम जेके रोकिन था क़ुरान पढ़ण खां, ख़ुतबो बि अॼुकल्ह मौलवी असां ॾिसूं था, को चए थो जतोई जो ख़ुतबो पढ़ो, को चए थो न साईं मुंहिंजे दिलबर साईं जो पढ़ो, को चए थो मुंहिंजे फलाणे साईं जो ख़ुतबो पढ़ो। अरे ख़ुदा जा बाना, सिधो सिधो क़ुरान ऐं हदीस छो नथा माण्हुनि खे ॿुधायो? क़ुरान ऐं हदीस छो नथा ॿुधायो? पंहिंजा किताब पिया ॿुधायो। हिन फीज़ान मदीना वारनि में वञी ॾिसो त अलाए रुॻी दुनियावी किताब, फलां बुजुर्ग ने लिखा है, फलां बुजुर्ग ने फरमाया है, फलां बुजुर्ग ने इस मसले के बारे में ये कहा है, फलां का ये फतवा है, इहे ई ॻाल्हियूं थियूं हलनि। ख़ुदा जा बाना, तव्हां पंहिंजे हथ लिखियल किताबनि जी दावत ॾियो था, क़ुरान ऐं सुनत जी दावत छो नथा ॾियो? हालांकि अल्लाह ताला त क़ुर शरीफ़ में फरमाए थो त माण्हुनि खे सॼो त अचो अल्लाह जे नाज़िल करदा क़ुरान ॾे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे, पर ही चवंदा न, ही छा था कनि? अल्लाह से क़ुर शरीफ़ में फरमाए थो, फवैलुन लिल्लज़ीन यक्तुबूनल किताब बिअयदीहिम, वैल आहे उन्हनि जे लाइ, वैल जहन्नम में उहे दाख़िल थींदा जेके पंहिंजनि हथनि सां किताब लिखंदा आहिनि। सुम्म यक़ूलून हाज़ा मिन इंदिल्लाह, ऐं पोइ चवंदा आहिनि ही अल्लाह जो कलाम थो, ही अल्लाह जूं ॻाल्हियूं थो। छो था इहे अमल कनि? लियश्तरू बिही समनन क़लीला, ताकि इन जे एवज़ थोरो मुल्ह हासिल कनि। अल्लाह सही फरमाए थो, फवैलुन लहुम मिम्मा कतबत अयदीहिम, इन्हनि जे लाइ वॾो वैल अज़ाब आहे जेके हिननि जे हथनि लिखियो आहे। ववैलुन लहुम मिम्मा यक्सिबून, ऐं वैल आहे उन्हनि जे लाइ जेका हिननि कमाई कई आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, इहो सूरत अल-बक़रा आयत नंबर 69 में अल्लाह ताला फरमाए थो त ही पंहिंजनि हथनि सां किताब लिखी ऐं चवंदा हीअ अल्लाह जो किताब अथव। तंहिं करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, असां तव्हांखे वाज़े दावत था ॾियूं त क़ुरान ऐं हदीस ॾे अचो। अल्हम्दुलिल्लाह क़ुरान शरीफ़ तर्जुमे सां मौजूदु आहिनि, ऐं हींअर त जदीद दौर आहे, मोबाइलनि में बि अल्हम्दुलिल्लाह अची विया आहिनि। ऐं अगरि केरु पढ़ियल न आहे त भला ऑडियो भरायल उहो ॿुधो, क़ुरान शरीफ़ खे तर्जुमे सां ॿुधो, त तव्हांजे अॻियां बिल्कुलु हक़ ऐं बातिल ज़ाहिर थींदा, फ़र्क़ु पैदा थींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे इन्हनि मुशरिक ऐं बिदअतिन मौलविन खां बचाए जेको मुसलमाननि खे क़ुरान ऐं हदीस खां थेड़े ऐं उन्हनि खे बसि किस्सनि, कहाणियुनि, ख़्वाबनि, शाइरियुनि ते आणणु था चाहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे हिननि जे धोखे खां महफ़ूज़ फरमाए। ऐं जेके हींअर ही प्रोपेगेंडा पिया था कनि फेसबुक ते, व्हाट्सअपनि ते, त बाबा क़ुरान न पढ़ो, क़ुरान पढ़ण लाइ हेतिरो इल्म जी ज़रूरत आहे, न त गुमराह थींदो, क़ुरान पढ़णु ॾुखियो आहे। ख़ुदा जा बाना, अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फहल मिन मुद्दकिर, सूरत अल-क़मर आयत नंबर 17, आयत नंबर 22, आयत नंबर 32, आयत नंबर 40। हिकिड़े ई सूरत में अल्लाह ताला 4 चकर इहो ई साॻा अल्फाज़ वर्जाए थो। अल्लाह फरमाए थो, मूं क़ुरान खे सम्झण लाइ आसान कयो आहे। आहे हिते नसीहत वठण वारो,
त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अगरि क़ुर खे सम्झणु ॾुखियो आहे त पोइ हिदायत छाजे ई आहे, पोइ किथां हिदायत मिले? या अलाह असांजी हिदायत जे लाइ त क़ुर खे नाज़िल कयो। अगरि क़ुर खे सम्झणु ॾुखियो आहे त पोइ ही सॼी उम्मत कीअं हिदायत ईंदी? छा पढ़ूं, काॾे वञूं? सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अलाह ताला खां अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला असांखे अहिड़नि जे फितरनि खां बचाए। ऐं तव्हां दोस्तनि खे सभिनीनि खे गुज़ारिश, अल्हम्दुलिल्लाह असां जॾहिं बयानु कयूं था त तव्हांखे क़ुर जे सूरत जो नालो ऐं आयत नंबर ॾियूं था, वञी चेक कयो ऐं क़ुर खे पंहिंजे सीने सां लॻाए पढ़ो, क़ुर खे सम्झो, क़ुर ते अमल कयो, क़ुर जे पैगाम खे अॻिते फैलायो। ईअं न थिए अगरि क़ुर खे छॾे ॾींदो त पोइ क़ुर सुन्नत खां सवाइ जेके बि कुझु आहिनि उहे गुमराही जा रस्ता अथव। जीअं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा, हिकु अलाह जो किताब ऐं ॿियो हुनजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत। इन खे मज़बूती सां पकड़ींदो, दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे गुमराह न कंदी। ऐं अगरि इन खे छॾे बिदातनि जे पोयां लॻो त पोइ अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु बिदातिन दलाला, हर बिदात गुमराही आहे, व कुल्लु दलालतिन फिन्नार, ऐं हर गुमराही तव्हांखे जहन्नम ॾे वठी वेंदी। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, बिदातनि खां बचो, क़ुर ऐं सुन्नत ते अमल करण जी कोशिशि कयो। ऐं अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला सां सभिनीनि खे पंहिंजे रस्ते में क़बूल फरमाए ऐं शिरक ऐं बिदात ऐं कुफर जे ख़िलाफ़ जिहाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इन जिहाद में असांखे इस्तिक़ामत अता फरमाए। ऐं अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला असांजा जेके मुस्लमान यहूद ऐं नसारा जे ज़ुल्मनि जे हेठां आहिनि, चाहे उहे शाम में हुजनि, चाहे फ़लस्तीन में हुजनि, कश्मीर में हुजनि, अफ़गानिस्तान में हुजनि, बर्मा में हुजनि, अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला असांजे उन्हनि मुस्लमाननि जे जान माल इज़तनि जी हिफ़ाज़त फरमाए। ऐं सभिनीनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सुभाणे जुमे जो ॾिहाड़ो आहे, पंहिंजनि दुआउनि में पंहिंजनि इन्हनि भाइरनि खे न विसारजो जेके हींअर तकलीफ़नि में आहिनि, जेके आज़माइशनि में आहिनि। असां ॿियो कुझु नथा करे सघूं अगरि उन्हनि जे लाइ, त कम से कम उन्हनि जे लाइ दुआऊं कयूं। हीउ हिकिड़ो वॾो हथियार आहे असांजे लाइ दुआ। ऐं अलाह ताला खां दुआ घुरो त अलाह इन्हनि खे आज़माइशनि खां निजात अता फरमा, इन्हनि खे इस्तिक़ामत अता फरमा। ऐं या अलाह जेके शहीद थिया आहिनि उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जायूं अता फरमा। आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अलल मुरसलीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।